टिकटॉकर सना यूसुफ क़त्ल केस में वॾी अॻुवाई थी आहे। पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज जी मदद सां जवाबदार जी सुञाणप ऐं गिरफ़्तार मुमकिन थी आहे। पुलिस जो चवणु हो त जवाबदार जो मक़तूल सना सां ज़ाती राब्तो हो। गुज़िरियल ॾींहुं खेसि घर में गहरी क़त्ल कयो वियो। हिन ख़बर खां अव्हां खे आगन पिया हलूं त टिकटॉकर सना यूसुफ क़त्ल केस में वॾी अॻुवाई थी आहे। पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज जे मदद सां जवाबदार जी सुञाणप ऐं गिरफ़्तारी मुमकिन थी। पुलिस जो चवणु हो त जवाबदार जे मक़तूल सना सां ज़ाती राब्तो हो। गुज़िरियल ॾींहुं खेसि घर में घिरी क़त्ल कयो। हिन अहम ख़बर खां अव्हां खे आगन पिया हलूं त टिकटॉकर सना यूसुफ क़त्ल केस में वॾी अॻुवाई थी आहे। पुलिस पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेज जी मदद सां जवाबदार जी सुञाणप ऐं गिरफ़्तारी मुमकिन थी। पुलिस जो चवणु हो त जवाबदार जो मक़तूल सना सां ज़ाती तौरु राब्तो हो। गुज़िरियल ॾींहुं खेसि घर में घिरी क़त्ल कयो वियो।